أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد في شان حبيبه صلى الله عليه وسلم: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस सूरत बकरा जी हिकिड़ी आयत जो कुछ हिस्सो तिलावत कयो आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे सही बयान करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला अमल साले करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए। अज़ीम शान बरकतन वारो महीनो हली रहियो आहे। अल्लाह तबारक व तआला के महबूब महीनो ही आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे मथां ख़ासि इनाम हिन महीने जे अंदरि कया विया। अणगणियूं महिरबानियूं अल्लाह तबारक व तआला हिन महीने जे अंदरि ॾेखारियूं आहिनि। कहिड़ियूं महिरबानियूं आहिनि जो अल्लाह तबारक व तआला नफ़िल जे सवाब के फ़र्ज़ जे बराबर करे छॾियो आहे। फ़र्ज़ जे सवाब के 70 फ़र्ज़नि जे बराबर कयो आहे। केॾो न वॾो अल्लाह तबारक व तआला इहो एहसान कयो आहे जो हिकिड़ी नेकी के 10 ते वधाए करे अल्लाह तबारक व तआला उनजो अजर अता फ़रमाए थो। हिन महीने जे अंदरि अल्लाह तबारक व तआला निमाज़, रोज़े, ज़कात, तस्बीह, इस्तिग़फ़ार के वज़न वारो फ़रमाए थो। इंसान अमल ते हिकिड़ो करे थो, इस्तिग़फ़ार ते हिकु दफ़ा करे थो, पर अल्लाह तबारक व तआला 10 दफ़ा उनजो इस्तिग़फ़ार लिखी छॾे थो। यानी हिकिड़ी नेकी उन्हनि जे 10 जे बराबर अल्लाह तबारक व तआला करे छॾी आहे। फ़रमाए थो क़ुरान: मन जाअ बिल हसनति फलहु अशरु अम्सालिहा। को जेको हिकिड़ी नेकी आणे थो अल्लाह तबारक व तआला फलहु अशरु अम्सालिहा उन्ही खे उन नेकी जे बदिले में 10 नेकियुनि जो सवाब ॾेई छॾे थो। इहो उम्मत खे अल्लाह तबारक व तआला वॾो एहसान ऐं इनाम ॾिनो आहे। अल्लाह तबारक व तआला इन खां अलावा बि काफ़ी सारा इनाम ॾिना आहिनि। ॿिए नंबर ते आहे लैलतुल क़दर जी राति, जेका वॾी बरकतुनि वारी राति आहे, वॾी भलारी राति आहे। अल्लाह तबारक व तआला मलाइकनि के हेठि नाज़िल फरमाईंदो आहे
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला फरमायो मुंहिंजा सुहिणा पैगंबर पंहिंजे बाननि खे उम्मतनि खे ख़ुशख़बरी ॾे इन्ना अनज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र मां हिन उम्मत खे हिकु लैलतुल क़द्र जी राति ॾिनी आहे जेका 1000 रातिनि खां भली आहे। इंसान ॾींहं ते हिकिड़े जी इबादत कंदो राति हिकिड़ी में इबादत कंदो पर अल्लाह तबारक व तआला 1000 रातिनि जो सवाबु उनजे अंदरि लिखी छॾे थो। लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहरिन 1000 महीननि जी रातिनि जो सवाबु अल्लाह तबारक व तआला उन हिकिड़ी राति जी इबादत जो लिखी छॾे थो। केॾो न वॾो अल्लाह तबारक व तआला जो इनाम ऐं एहसान आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बे जेको अल्लाह तबारक व तआला जे रज़ा जे ख़ातिर अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण जे नियत सां हलाल शइ सां रोज़ो रखियईं हलाल शइ सां रोज़े जी इफ़्तारी कयईं अल्लाह तबारक व तआला उनजे रोज़े खे क़बूल फरमाए थो। गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बे अल्लाह तबारक व तआला उनजे तमाम तर गुनाहनि खे ख़त्म करे छॾे थो बेसारे छॾे थो। ही अल्लाह तबारक व तआला जा एहसान आहिनि। ऐं हज़रत अबी उबैदा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन का फरमान नक़ल कयो आहे क़ाल समिअतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूलु सियामु जुन्नतुन हज़रत अबू उबैदा फरमाए थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो नबी साईं फरमायो त रोज़ो इंसान जो ढाल आहे। जेकॾहिं कंहिं गुनाह जे करे इंसान जेकॾहिं जहन्नम जे अंदरि वञी करे किरे थो त रोज़ो उनजी हिफ़ाज़त जे लाइ उनजे दिफ़ा जे लाइ उनजे अॻियां अची करे बीहे थो आड़ थी करे बीहे थो बाहि खे उनजे जिस्म ते अचणु नथो ॾे कीड़नि मकोड़नि खे उनजे जिस्म ते अचणु नथो ॾे। नबी साईं अॻिते फरमाए मालम यख़रुकुहा जेसि ताईं उन ढाल खे फाड़े न विझे। पोइ इहा रोज़े वारी ढाल कीअं फाड़बी आहे बद नज़री जे करे गिला ऐं गीबत जे करे गारियूं ऐं लान ऐं तान ऐं थुक ऐं बुजे जे करे बि इंसान जो रोज़ो मकरूह थी वेंदो आहे फासिद थी पवंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सुबुह खां वठी करे शाम ताईं बुख त बर्दाश्त करे थो पर इन रोज़े जी हालत में गार ऐं गंद बि ॾिए थो घटि वधि बि ॻाल्हाए थो माण्हुनि जी गिला ऐं गीबत बि करे थो माण्हुनि जे मथां बोहतान बि हणे थो गारियूं ऐं गंद बि ज़बान सां बके थो पंहिंजे कननि खे फ़ाशाई सां गुनाहनि सां ऐं गाननि सां भरे रहियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ॼण त इहो माण्हू पंहिंजे रोज़े खे फाड़े रहियो आहे रोज़े जहिड़ी ढाल खे फाड़े रहियो आहे सवाइ इन माण्हू खे उन बुख जे कुझु बि हासिल न थींदो। खोड़ सारा अहिड़ा रोज़ेदार आहिनि अहिड़ा खोड़ सारा रोज़ेदार आहिनि जंहिंखे सवाइ उन बुख जे हासिल नथो थिए उन्हनि जे अंदरि कुझु ग़लतियूं आहिनि जंहिंजे करे बुख ऐं उन त बर्दाश्त करनि था रोज़ो त रखनि था पर उन्हनि जो रोज़ो क़ाबिल क़बूल नथो थिए। हिकु त सभ खां वॾी आम ॻाल्हि इहा आहे जो इंसान नियत नथो करे जेकॾहिं इंसान खे अरबी वारी नियत वबे सौ में ग़दीन नवाई तो मिन शहर रमज़ान वारी नियत नथी अचे त का ॻाल्हि न आहे का मुश्किल न आहे उहो पंहिंजे दिलि ऐं दिलि जे अंदरि इहो इरादो करे या अल्लाह अॼोकी जेका बुख ऐं उन जेका मां बर्दाश्त करे रहियो आहियां तुंहिंजी रज़ा जे ख़ातिर मां बर्दाश्त कयां थो। बहितरीनु मसइलो त हीअ आहे जो जीअं इंसान जे लाइ रमज़ान मथां मुक़ररु थिए थो त उन वक़्तु नियत करे त ए अल्लाह हिन रमज़ान में मां जेके बि रोज़ा रखां थो सभु तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर आहिनि सभु तोखे राज़ी करण जे इरादे सां मां रखी रहियो आहियां त इहो बहितरु आहे इंसान खे हर रोज़ु शायदि नियत यादि न अचे मुकमल रमज़ान अचण खां पहिरियां इहा नियत करे छॾे या अल्लाह इन महीने जे अंदरि जेका बि मां उन बुख खे बर्दाश्त कयां थो इहा तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर मां बर्दाश्त कयां थो। त सभ खां वॾी ॻाल्हि वॾो आम मसइलो इहो आहे जो मुस्लमान नियत नथो करे असुर जो उथंदो तकड़ि में खाईंदो ऐं पीअंदो पाणी जे मथां ज़ोर ॾींदो चांहि जे मथां ज़ोर ॾींदो पर इंसान खां नियत विसरी वेंदी हथा के एतिरे क़दुरु जो सॼो ॾींहुं उन खां गुज़री वेंदो शाम जो अची करे साॻी उहो पाणी अची करे पीअंदो खाधो अची करे खाईंदो लिहाज़ा इन माण्हू इहा नियत न कई आहे त रोज़ो कंहिंजे लाइ रखियो आहे। इंसान खे इक़रारुम बिल लिसान व तस्दीक़ुम बिल क़ल्बि ज़बान सां नियत करे ज़बान सां नियत नथी अचे त दिलि सां इहो इरादो करे छॾे त या अल्लाह अॼोकी उन बुख मां तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर बर्दाश्त कयां थो। पहिरों मसइलो इहो। ॿिए नंबर ते जेका ज़रूरी ॻाल्हि आहे
इंसान तो रोज़ो रखे थो पर व्याज जे पैसे सां रखे थो, सूद वारे पैसे सां रखे थो, हराम वारे पैसे सां रखे थो, अहिड़े पैसे सां रखे थो जंहिंजो सामान व्याज ते आंदो वियो आहे, जंहिंजो सामान सूद ते आंदो वियो आहे। रमज़ानुल मुबारक जे लाइ वाणियुनि खां सामान खणी करे आयो आहे, जंहिंजो हिसाब किताब हिनखे डबल करे ॾियणो आहे। व्याज वारो सामान खणी करे अची रोज़ो खोले थो, रोज़ो रखे थो। नबी साईं फरमायो सवाइ हिनखे उन बुख जे कुझु बि हासिलु न थींदो। भले उन बुख बर्दाश्त करे तड़पंदो रहे, वातुनि जो ख़ुश्क थी वञे, ज़िबाननि जी ख़ुश्क थी वञे, चपनि जा ख़ुश्क थी वञनि, पर जेकॾहिं हराम माल सां रोज़ो रखे थो ऐं हराम सां इफ़्तारी करे थो, नबी साईं फरमायो सवाइ हिनखे उन बुख जे कुझु बि हासिलु न थींदो। न हिन खां रोज़े जो फ़र्ज़ु टरी वेंदो, न हिन खां अल्लाह राज़ी थींदो, न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ात राज़ी थी पवंदी। ॿिए नंबर ते मसइलो इहो आहे जो इंसान जेकॾहिं रोज़ो रखे थो, जेको बि अल्लाह तबारक व तआला हस्ब तौफ़ीक़ उनखे ॾिनो आहे, ज़्यादा पटण जी ज़रूरत न आहे, ज़्यादा व्याज खणण जी ज़रूरत न आहे, ज़्यादा सूद वारा सामान खणण जी ज़रूरत कोन आहे, त इन माण्हू सां माण्हू रोज़ो न रखे, छो जो इन अमल जे करे अल्लाह तबारक व तआला नाराज़ बि थी पवंदो आहे। छो जो माण्हू हराम शइ सां रोज़ो रखी करे, हराम शइ सां खोले करे वरी अल्लाह में सवाब जी उमेद रखंदो आहे। क़यामत जे ॾींहुं इन जो सवाब त पंहिंजी जाइ ते अञा वेतरनि जो गुनाह डबल करे उनजे मुंहं ते आयो वेंदो। त इंसान अहिड़ी नियत न करे, अहिड़ा कम न करे जो बुख बि बर्दाश्त करे, उन बि बर्दाश्त करे ऐं क़यामत जे ॾींहुं उन जो बदिलो बि न मिले। इहा इंसान खे ॿीणो नुक़सानु आहे जो दुनिया जे अंदरि उन बुख बि बर्दाश्त करे ऐं अल्लाह ताला उनजो को सवाब बि न ॾे। त ॿिए नंबर ते इहा ॻाल्हि आहे, इन शइ जो माण्हू आम ख़्यालु रखे ऐं उन माण्हू जे खाधे खाइण खां बि गुरेज़ ऐं परहेज़ करे। जेको माण्हू ॿिए जे मथां ज़ुल्म करे थो, ॿिए जी ॿनी फसाए करे वेठो आहे, ॿिए जो हिकिड़ो इंच ज़मीन जो फसाए करे वेठो आहे, ॿिए जो मज़लूम जो, यतीम जो, ग़रीब जो हक़ खाई करे वेठो आहे, यतीम जो ऐं मिसकीन जो हक़ खाई करे वेठो आहे, ज़ुल्म ऐं जबर करे वेठो आहे, तशद्दुद जे करे उनजो माल खाई करे वेठो आहे, पंहिंजे कब्ज़े में ज़ब्त में आणे करे वेठो आहे, या चोरी जो माल आहे, या ठोड़ी ऐं ठगी सां माल हिन ख़रीद करे उन सां रोज़ो खोलराए थो या रोज़ो रखाए थो। नबी साईं फरमायो जेको अहिड़े माल सां रोज़ो रखे थो, जेको ॿिए जो हक़ खसे करे तोखे ॾिनो वियो आहे, ॿिए जो पैसो खसियो वियो आहे, ज़मीन खसी वई आहे, ॿिए जो हक़ मारियो वियो आहे, चोरी कई वई आहे, त अहिड़े माण्हू जे माल खाइण खां बि गुरेज़ करियो। थी सघे थो मथां तव्हांजो इहो सॼो उन बुख वारो रोज़ो ज़ाया न थी वञे ऐं अल्लाह तबारक व तआला सवाब जे पंहिंजी जाइ ते इहो रोज़ो तव्हांखे ॿीणो मोटाए करे न ॾे। ऐं टे नंबर ते इंसान खे पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त करणी आहे। हर जॻह ते हर बुराई जे अंदरि पंहिंजे नज़रुनि खे खुपाइणो कोन आहे। मुसलमान रोज़ो रखे थो, सुबुह खां वठी करे शाम ताईं या त निंड करे थो। रोज़ो महज़ खाइण पीअण खां बंदि थियण जी शइ जी ॻाल्हि कोन आहे, सिर्फ़ु निंड करण जी शइ कोन आहे, सिर्फ़ु मोबाइल ॾिसण जी ॻाल्हि कोन आहे, टाइम पास करणु कोन आहे। रोज़ो अल्लाह तबारक व तआला जो वॾो इनाम आहे। इन रोज़े जी हालत जे करे नबी साईं फरमायो जेको हिकिड़ो अमल करे थो अल्लाह उनजे ॾहनि जे बदिले में उनखे अमल मोटाए करे ॾिए थो। इहे रोज़े जी हालत में ज़िक्र जी ज़रूरत आहे, इस्तिग़फ़ार जी ज़रूरत आहे, दुरूद शरीफ़ जी ज़रूरत आहे, क़ुरान मजीद जी तिलावत जी ज़रूरत आहे, अल्लाह तबारक व तआला जे अॻियां अची करे सजदा रेज़ थियण जी ज़रूरत आहे। खोड़ सारा मुसलमान आहिनि, ठीठ मुसलमान आहिनि, नाफ़रमान मुसलमान आहिनि, रोज़ो त रखनि था पर निमाज़ नथा पढ़नि। हालांकि एतिरे ताईं ईंदो आहे, उलमा इकराम फरमाईंदा आहिनि मुसलमान निमाज़ नथो पढ़े, भल केॾो बि अमल कंदो रहे उनजो को बि अमल क़बूल नथो थिए। रोज़े जो हुकुम त क़ुरान मजीद जे अंदरि शायदि हिकु ॿ या टे दफ़ा आयो हुजे, मुंहिंजे अंदाज़े जे मुताबिक़ 2 दफ़ा रोज़े जो हुकुम या 1 दफ़ा आयो आहे, पर निमाज़ जो हुकुम हिन क़ुरान मजीद जे अंदरि 700 दफ़ा अल्लाह तबारक व तआला आंदो आहे। हिते तव्हां रोज़े जे 1 दफ़ा चवण जे क़ुरान जे हुकुम जे मुताबिक़ तव्हां रोज़ो रखो था, पर क़ुरान मजीद जे 700 आयतनि खे ठुकराए करे निमाज़ जा मुनकिर थी करे बीठा आहियो। 700 दफ़ा इहे लफ़्ज़ तव्हांखे मिलंदा, अक़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात, निमाज़ खे क़ाइमु कयो, निमाज़ खे क़ाइमु कयो, निमाज़ खे क़ाइमु कयो। रोज़े जी हालत में मुसलमान निमाज़ छॾे थो ॾे, यानी कि इंसान जे हिकिड़े पुट खे तस्लीम करे थो, ॿिए पुट खे तस्लीम नथो करे। इस्लाम जे हिकिड़े रुकन रोज़े खे तस्लीम करे थो पर निमाज़ खे तस्लीम नथो करे।
रोज़ो रखी करे सुबुह जो सुम्हियो, सुबुह जी निमाज़ बि वई, ज़ोहर जी निमाज़ बि वई, असर जी निमाज़ बि वई। पोइ असर जी निमाज़ खां बाद में लेलूड़ो थी करे उथी करे अची करे वेहंदो मस्जिद में इफ़्तारी करे हलियो वेंदो, चवंदो त मां अल्लाह जो फ़र्ज़ु तारे छॾियो आहे, मां अल्लाह जे मथां थोरो करे छॾियो आहे, मां रोज़े जो फ़र्ज़ु लाहे छॾियो आहे, मां जन्नत ख़रीद करे छॾी आहे, मुंहिंजे मथां जहन्नम जो अज़ाब टरी वियो आहे, मुंहिंजे मथां जहन्नम जो अज़ाब टरी वियो आहे। हालांकि एतिरे ताईं वज़न कोन टरंदो, निमाज़ बि हुजे, रोज़ो बि हुजे, पोइ त बहितर ॻाल्हि आहे। वरन जेको इंसानु रोज़ो त रखे थो, निमाज़ नथो पढ़े, शायदि अल्लाह तबारक व तआला बारी ज़ात आहे, करीम ज़ात आहे, रोज़ो क़बूल करे। पर उलमा इकराम फरमाइनि था मुसलमान क़ुरान मजीद जी हिकिड़ी आयत खे त मञे थो पर ॿी आयत खे तस्लीम नथो करे। अफ़तुमिनून बिबाज़िल किताबि व तकफ़ुरून बिबाज़ फमा जज़ाउ मन यफ़अलु ज़ालिका मिनकुम इल्ला ख़िज़्युन फ़िल हयातिद दुनिया व यौमल क़ियामति युरद्दून इला अशद्दिल अज़ाब। सूरत बकरा जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमायो मोमिननि मंझां कुझु माण्हू क़ुरान मजीद जे कुझु आयतुनि जे मथां ईमान आणनि था। अफ़तुमिनून बिबाज़िल किताब जे बाज़ आयतुनि जे मथां ईमान आणनि था, व तकफ़ुरून बिबाज़ ऐं बाज़ आयतुनि खे कूड़ो सम्झनि था, झुटलाइनि था, उन्हनि खे अहमियत नथा ॾियनि। रोज़े जी आयत खे त सम्झनि था पर निमाज़ जी आयत खे नथा सम्झनि। फमा जज़ाउ मन यफ़अलु ज़ालिका मिनकुम इल्ला ख़िज़्युन फ़िल हयातिद दुनिया, असां हिन खे बुरी ऐं सख़्तु सज़ा दुनिया में ॾींदासीं। फमा जज़ाउ मन यफ़अलु ज़ालिका मिनकुम इल्ला ख़िज़्युन फ़िल हयातिद दुनिया व यौमल क़ियामति युरद्दून इला अशद्दिल अज़ाब। ऐं अहिड़े बदबख़्त जे लाइ असां क़यामत जे ॾींहुं बि सख़्तु अज़ाब तयारु करे छॾियो आहे। त मुसलमान रोज़ो त रखे थो पर ठीक ठाहे जो निमाज़ नथो पढ़े, चवंदो त अल्लाह तबारक व तआला पाण ई रोज़ो क़बूल कंदो। निमाज़ हिकु अहम रुकन आहे, हर हिकु मज़हब जे अंदरि, हर हिकु फ़िरक़े जे अंदरि निमाज़ वॾी अहमियत रखंदड़ आहे। काफ़रनि खां तव्हां वञी करे पुछंदा, उहे बि चवंदा त निमाज़ में वॾी शइ आहे, उन्हनि जे अंदरि बि निमाज़ जी वॾी अहमियत आहे। उन्हनि वटि रोज़े जी, ज़कात जी ऐं ख़राज जी एतिरी अहमियत न हूंदी जेतिरी निमाज़ जी उन्हनि वटि अहमियत हूंदी। निमाज़ जो उहे क़दुरु कंदा आहिनि पर अॼोके मुसलमान खे क़दुरु कोन आहे। क़बर में सभ खां पहिरीं निमाज़ जो सुवालु थींदो, मशर मैदान में सभ खां पहिरीं नमाज़ जो सुवालु थींदो। अजीब इंसान आहे जो सॼो ॾींहुं बुख ऐं उन बर्दाश्त करे थो, घरवारी सां हमबिस्तरे मुलाक़ात नथो करे, बदनज़री ऐं बुछड़ाई नथो करे, पर सॼो ॾींहुं निमाज़ूं कीअं छॾे ॾिए थो। रोज़े में त बदतरीक़ी औला वधीक तकलीफ़ आहे, निमाज़ में त का तकलीफ़ बि कोन आहे। पूरनि 5 निमाज़नि जे अंदरि सिर्फ़ु हिकिड़ो घंटो बि नथो लॻे, मुसलमान उहो अल्लाह खे ॾियण जे लाइ तयारु कोन आहे। रोज़ो सॼो ॾींहुं रखे थो, 10 कलाक 12 कलाक तकलीफ़ ऐं बुख बर्दाश्त करे थो, उञ बर्दाश्त करे थो, पर 5 मिंट हिनखे निमाज़ जे लाइ टाइम नथो मिले। लिहाज़ा इंसान खे ज़रूरी आहे, निमाज़ हिकु वॾी शइ आहे। अस्सलातु इमादुद्दीन, निमाज़ दीन जो थंभो आहे। जंहिं निमाज़ खे मन तरक अस्सलात फ़क़द हदमद्दीन, जंहिं निमाज़ खे ख़तमु करे छॾियो, तर्क करे छॾियो, ॼण उन दीन खे ड्राए फिटो करे छॾियो। नबी साईं फरमायो निमाज़ जेका आहे इहा हिकिड़े घर जी, हिकिड़ी इमारत जी हिकिड़ी बुनियाद आहे। जेको इन बुनियाद खे मज़बूत रखे थो, ॼण उनजी सॼी बुनियाद, सॼो घर उनजो मज़बूत रहे थो। इंसान घर जी इमारत जेकॾहिं कची ऐं बोसीदा सिरनि सां पंहिंजी इमारत खे शुरूआति करे ऐं बाद में पकी सिर ॾे, सभु माण्हुनि खे चवंदा त तूं त वॾो बेवकूफ़ आहीं, जो हेठि तुंहिंजी बुनियाद कमज़ोर आहे, सिरूं कमज़ोर आहिनि ऐं मथे तूं पंहिंजी बुनियाद खे मज़बूत कंदो वञी थो। असल त कानून इहा आहे जो जाइ हेठां मज़बूत हुजे, पोइ मथे जेतिरी कमज़ोर वञे त को मसइलो कोन आहे। त इंसान पंहिंजी निमाज़ खे मज़बूत करे। नबी साईं फरमायो मन तरक अस्सलात फ़क़द हदमद्दीन, जंहिं निमाज़ खे छॾे ॾिनो ॼण उन दीन खे तर्क करे छॾियो। न उन पोइ रोज़े जी अहमियत सॼी सम्झी, न पोइ उन हज जी अहमियत सम्झी, न पोइ उन ज़कात जी अहमियत सम्झी, न पोइ उन क़ुरान मजीद जे 700 दफ़ा हुकुमनि खे वञी करे सम्झियो आहे। इहा निमाज़ वॾी शइ आहे जेको मुसलमान ऐं काफ़र जे दरमियान में फ़र्क़ु रखंदड़ आहे। इहे रोज़ा तव्हां वञी करे काफ़रनि खां पुछिया कंदो, उहे त 2 महीना रोज़ा रखंदा आहिनि। तव्हां असां हिकिड़ो महीनो रखंदा आहियूं, उहा सिहत जी लालच में 2 महीना 3 महीना बि रोज़ा रखंदा आहिनि। असां सिर्फ़ु रमज़ान में रोज़ा रखंदा आहियूं, उहो 2 महीननि जे अंदरि बि रोज़ा रखंदा आहिनि, छो जो उन्हनि खे ख़बर आहे त हिन रोज़े जे अंदरि सिहत आहे। बाक़ी उहे निमाज़ न पढ़ंदा आहिनि, छो जो उन्हनि जो इहो ईमान कोन आहे त हिन निमाज़ सां अल्लाह जो राज़ी थींदो आहे। नबी साईं फरमायो मुंहिंजो मेराज, अल्लाह तबारक व तआला इहो फरमायो, हर हिकु पैगंबर खे मेराज कराई, यानी पंहिंजी ज़ियारत कराई, पंहिंजी तसल्ली ॾिनई त मां तव्हां सां गॾु आहियां, मुश्किल वक़्त में मां तव्हां सां गॾु आहियां, हर बुरे वक़्त में मां तव्हां सां गॾु आहियां, मां तव्हांजो ख़ालिक ऐं मालिक ऐं राज़िक आहियां, मां तव्हांजी मदद करण वारो आहियां, तकलीफ़ुनि ऐं मुसीबतुनि ऐं परेशानियुनि ऐं बीमारियुनि में बि तव्हांजी मदद करण वारो आहियां, ग़मनि ऐं ॾुखनि में बि तव्हांजी मदद करण वारो आहियां, रिज़्क़ में बि मां तव्हांजी मदद करण वारो आहियां।
इहा मेराज वारी तसल्ली अल्लाह तबारक व तआला हर पैगंबर के कराई। असांजे नबी के मेराज ज़ियारत तसल्ली अल्लाह तबारक व तआला अर्श मुअल्ला ते करायो, पर हिन उम्मत के अल्लाह तबारक व तआला मेराज पंहिंजे सजदे जे अंदरि करायो आहे। इंसान जॾहिं सजदे जे अंदरि वेंदो आहे, सजदो अल्लाह तबारक व तआला जो अदा कंदो आहे। अल्लाह तबारक व तआला बिन खे उहे अल्फाज़ फरमाईंदो आहे जेके पैगंबरनि खे फरमायाई, मां तुंहिंजो ख़ालिक ऐं मालिक ऐं राज़िक आहियां, तुंहिंजी रोज़ी जो मालिक आहियां, तुंहिंजे नफ़े नुक़सान जो मां मालिक आहियां, हर शइ जे मथां मां क़ादिर आहियां। बाना तूं मुंहिंजे दर जे मथां अची करे सजदो कयो आहे, ईअं थी नथो सघे जो मां तोखे अकेलो छॾे ॾियां। त ही मेराज आहे, ज़ियारत आहे, वॾी शइ आहे। एतिरे ताईं उलमा इकराम फरमायो जेको माण्हू बेनिमाज़ी आहे उन्हनि खे मुसलमाननि जी क़ब्रस्तान में बि दफ़न न कयो, इहो एतिरो बदबख़्त आहे। ऐं क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमायो मुनीबीन इलैहि वत्तक़ूहु व अक़ीमुस्सलात व ला तकूनू मिनल मुशरिकीन। रुजू कयो अल्लाह तबारक व तआला जे तरफ़, मोटी अचो अल्लाह तबारक व तआला जे तरफ़, अल्लाह जे घर में मोटी अचो। वत्तक़ूहु ऐं उन अल्लाह खां डिॼो। केतिरो डिॼो? क़ुरान तो फरमाए या अय्युहल्लज़ीन आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। हिकिड़े पुलिस वारे सिक्योरिटी अहलकार खां तूं डिॼंदो आहीं त उन वटि हथियार साण आहे, कानूनी लिहाज़ सां मूंसां विड़ी सघे थो। हिकिड़े फ़ौजी कमांडर खां तूं डिॼे थो, हिकिड़े सिपाही खां तूं डिॼे थो त उन वटि फ़ौज, उन वटि बारूद जी ताक़त आहे। हिकिड़े सरदार खां डिॼे थो, उन वटि माण्हुनि जी ताक़त आहे, रैयत जी ताक़त आहे। हिकिड़े वज़ीर ऐं मुशीर ऐं सरदार खां डिॼे थो ऐं नवाब खां डिॼे थो, उन वटि बि इहे कानूनी पावर मौजूदु आहिनि, हथियारनि जो पावर उन वटि मौजूदु आहे। अल्लाह तो फरमाए ओ इंसान जेकॾहिं इन्हनि खां डिॼे थो त इन्हनि खां वधीक पावर वारो मां आहियां। मूं वटि असलो बि ज़्यादा आहे, मूं वटि लश्कर बि घणा आहिनि। मूं वटि उहे लश्कर आहिनि जंहिं लूत जी क़ौम जी ॻोठ जी चकी खे ज़मीन खां खणी करे आसमान ते खणी विया, वरी उतां वापसि सटे करे लम करे ॾिनऊं। इन खां वधीक का ताक़त न थी सघंदी आहे। मां उन झुड़ खां, उन बरसाति वारे झुड़ खां जेकॾहिं टांडा वसाए सघां थो त मूंखां वधीक को ताक़तवर कोन आहे। आसमान खां पथर वसाए सघां थो त मूंखां वधीक को ताक़तवर कोन आहे। जीअं आसमान पाणी हारींदो आहे, ईअं मां ज़मीन खां पाणी हारे करे नूह जी क़ौम खे ॿोड़े सघां थो। त हर शइ जे मथां ताक़त वारो आहियां। इंसान मूं वटि बारूद बि ज़्यादा आहे, मूं वटि लश्कर बि ज़्यादा आहे, मूं वटि ताक़त बि ज़्यादा आहे, मूं वटि रैयत बि ज़्यादा आहे। हर लिहाज़ सां मुंहिंजी कुवत मथे आहे, मुंहिंजी लाज़वाल ताक़त आहे, कॾहिं ख़तमु थियण वारी कोन आहे। इंसान जेकॾहिं इन्हनि खां डिॼे थो त पोइ मुंहिंजो वधीक हक़ आहे त मूंखां डिॼ। इंसान अल्लाह खां नथो डिॼे, उनखे इहो ख़ौफ़ कोन आहे। जेकॾहिं इंसान पंहिंजे रब खे रब सम्झे हा, उनजी ताक़त खे ताक़त सम्झे हा, उनजी ताक़त खे लूत वारी ताक़त सम्झे हा, क़ौम साले ऐं शुआइब वारी ताक़त सम्झे हा, क़ौम हूद वारी ऐं आद वारी ताक़त सम्झे हा, त अॼु इहो मुस्लमान निमाज़ न छॾे हा, रोज़े जो मुनकिर न थिए हा, ज़कात जो मुनकिर न थिए हा, क़ुरान मजीद खां परे न थिए हा, मस्जिद खां परे न थिए हा। अॼु अल्लाह जो ख़ौफ़ निकिरी वियो आहे, असां मां उहे नेकी जा कम बि छॾाए विया आहिनि। पंहिंजे रब खे रब सम्झो, उनजी ताक़त तमामु वॾी आहे, उनजी पकड़ बि तमामु सख़्तु आहे। अजीब उहो मौत जे टाइम पकड़ींदो आहे। फ़इज़ा जा अजलहुम ला यस्तअखिरून सअतन वला यस्तक़दिमून। पोइ जंहिंजो मौत जो वक़्तु मुक़ररु थी वेंदो आहे, पोइ असां हिकिड़ो मिंट बि उनखे अॻिते न छॾींदा आहियूं, हिकिड़ो मिंट बि असां उनखे पुठिते न छॾींदा आहियूं, न पूरे करे असां उनजो साह कढंदा आहियूं। ऐं इहा नाफ़रमानी तोखे उन वक़्तु पंहिंजूं यादि ईंदियूं जॾहिं साह अची करे तुंहिंजो निड़ी में अची करे फासंदो, जॾहिं इज़राइल तोखे घुटा ॾेई करे तुंहिंजे साह खे छिके करे कढंदो, जॾहिं इज़राइल तुंहिंजे पिननि खे, तुंहिंजे गोॾनि खे, तुंहिंजी पुठी खे लठियूं हणी करे तुंहिंजे रूह खे जॾहिं भॼाए करे ॿाहिरि कढंदो, उन वक़्तु तोखे पंहिंजी नाफ़रमानियूं यादि ईंदियूं, तोखे पंहिंजूं सरकशियूं यादि ईंदियूं, तोखे निमाज़ूं छॾणु यादि ईंदियूं, रोज़ो न रखणु तोखे यादि ईंदो, रोज़े जी हालति, रोज़े रमज़ान में सरेआम खाइण पीअण वारी सरकशी तोखे यादि ईंदी। हर हिकु नाफ़रमानी तुंहिंजे साम्हूं अची वेंदी, तोखे अंदाज़ो लॻी वेंदो त हाणे मां किथे पहुतो आहियां, कहिड़ी मुंहिंजी हाणे अॻिते मंज़िल आहे, छा मूंसां हशर थियण वारो आहे। पोइ जिथे को बि तोसां वफ़ादारी न कंदी। त क़ुरान तो फरमाए मुनीबीन इलैहि वत्तक़ूहु, उन रब जे तरफ़ रुजू कयो ऐं उन अल्लाह खां डिॼो। वाक़ीमुस्सलात, निमाज़ खे क़ाइमु कयो। रब जेकॾहिं न कयूं त पोइ फरमाए थो क़ुरान वला तकूनू मिनल मुशरिकीन, निमाज़ क़ाइमु कयो न त तव्हां मुशरिक थी वेंदव। मां नथो चवां, सूरत रूम जे अंदरि अल्लाह तबारक व तआला ईअं फरमायो आहे, वञी करे खोले करे क़ुरान ॾिसो, माना वारा क़ुरान खोले करे ॾिसो, उलमा इकराम खां वञी करे तस्दीक़ करो जेकॾहिं इन आयत जी माना न हुजे, जेका चोर जी सज़ा आहे उहो मुंहुं जी सज़ा आहे। क़ुरान तो फरमाए मुनीबीन इलैहि वत्तक़ूहु, डिॼो पंहिंजे रब खां, उन जे तरफ़ मोटी अचो। अल्लाह डिॼारे करे मोटाए रहियो आहे। वाक़ीमुस्सलात, निमाज़ खे क़ाइमु कयो। वला तकूनू मिनल मुशरिकीन, ऐं मुशरिकनि जे टोले मंझां न थियो।
एतिरे ताईं बि ईंदो आहे जो बेनिमाज़ी क़यामत जे ॾींहुं फ़िरऔन ऐं क़ारून ऐं हामान सां वञी करे उथंदो। मुसलमान तोखे छा थियो आहे जो 1400 साल बाद जेको कलमो अबू जहल के नसीब न थियो, नबी साईं जे सॻे चाचे अबू लहब के नसीब न थियो, उतबो ऐं शेबे के नसीब न थियो, उक़बा बिन अबी मुआइद के न थियो, उतबा बिन अबी वक़ास जहिड़े बदबख्तनि के न थियो। 1400 साल खां बाद में तोखे कलमो नसीब थियो आहे त तूं वॾो नसीब वारो आहीं। पर जेकॾहिं तोखे कलमो बि नसीब थियो आहे, ईमान वारो बि आहीं, क़ुरान बि तुंहिंजे अंदरि मौजूदु आहे, उलमा इकराम तोखे ॿुधाए बि रहिया आहिनि, नबी जी सीरत बि तोखे ॿुधाए रहिया आहिनि, अल्लाह जी वहदानियत बि तोखे ॿुधाए रहिया आहिनि, उन जे बावजूद बि क़यामत जे ॾींहुं जेकॾहिं तूं फ़िरऔन सां उथे त पोइ तोखां वधीक बदनसीब केरु आहे? त इहा इंसान जी बदनसीबी आहे। अबू लहब अबू जहल उहे हुया जेके नबी साईं सां गॾु हूंदा हुआ, नबी साईं जी ज़ियारत कंदा हुआ, नबी साईं जो दरवाज़ो ऐं हिननि जे घर जो दरवाज़ो आम्हूं साम्हूं हूंदो हो, हर वक़्तु नबी साईं जे हालात खे ॾिसंदा हुआ, ज़िंदा मोजज़ा उन्हनि ॾिठा, पर पोइ बि उन्हनि खे ईमान नसीब न थियो। 1400 साल खां बाद में अल्लाह तोखे इहो नसीब कयो आहे। अबू लहब खे न चूंडे जेको नबी साईं जो चाचो आहे, तूं ॿी ज़ात वारो थी करे तोखे अल्लाह चूंडियो आहे, तूं वॾो नसीब वारो आहीं। पर पंहिंजे नसीब खे लत आणी करे जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं तूं वञी करे फ़िरऔन ऐं क़ारून सां वञी करे बीहें त तोखां वधीक केरु बदनसीब कोन आहे। त निमाज़ ज़रूरी आहे, रोज़ो बि हुजे, रोज़े जी हालत में निमाज़ बि हुजे, छो जो हिन निमाज़ हिकिड़े फ़र्ज़ जो सवाबु 70 फ़र्ज़नि जे बराबरि अल्लाह तबारक व तआला अजर थो ॾिए। केॾो न वॾो अल्लाह तबारक व तआला जो अजर ॾिनो आहे। पोइ ज़ाहिर आहे जेकॾहिं हिकिड़ी शइ रमज़ान में डबल थी आहे, उनजो सवाबु डबल मिले थो। जेकॾहिं इन महीने में असां गुनाह कंदासीं त ज़ाहिर उनजी बुराई उनजी सज़ा बि डबल हूंदी। इहो इंसान बि ज़हन में रखी छॾे त सभ खां पहिरीं इंसान पंहिंजे नियतुनि खे दुरुस्त करे, ॿिए नंबर ते हलाल शइ सां रोज़ो रखे ऐं हलाल शइ सां रोज़ो खोले, ऐं टे नंबर ते पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त करे, ऐं चौथे नंबर ते पंहिंजी ज़िबान जी हिफ़ाज़त करे। ज़िबान हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंसां इंसान जहन्नम में वञी बि सघे थो ऐं जन्नत में बि वञी सघे थो। हज़रत लुक़मान हकीम खे कंहिं चयो हो वञी करे हिकिड़ो जानवर कुही अच ऐं उनजो वञी करे भले मां भलो उज़ो कटे करे मुंहिंजे ख़िदमत में पेश कर। हज़रत लुक़मान हकीम जॾहिं वियो, जानवर खे ज़िबा कयईं, उन जानवर जी सिर्फ़ु ज़िबान खणी करे उन वटि अची करे पेश कयईं। कंहिं सम्झो त रान जो गोश्त खणी करे अची करे पेश थींदो, कंहिं सम्झो त दिलि जो गोश्त खणी करे अची करे पेश थींदो, कंहिं चयो त गुर्दो ऐं मादो खणी करे अची करे पेश थींदो, कंहिं चयो त पासीरे वारो गोश्त खणी करे अची करे पेश थींदो। पर जॾहिं हज़रत लुक़मान हकीम उहा ज़िबान खणी करे उन अॻियां अची करे पेश थियो, वरी कुझु वक़्त खां बाद में वरी उन बादशाह हुकुम कयो, लुक़मान जानवर वञी ॿियो ज़िबा कर ऐं मूंखे उनजो बुरे मां बुरो उज़ो कढी करे अची करे मूंखे ॾेखार। हज़रत लुक़मान हकीम वियो, ॿियो जानवर ज़िबा कयईं, उनजी बि ज़िबान खणी करे आयो। माण्हुनि सम्झो त मतां को ॿियो को अहिड़ो ख़राबु उज़ो जेके जिस्म उन जानवर जे जिस्म जे अंदरि हूंदा आहिनि, जेके ख़राबु उज़वा हूंदा आहिनि, जेके इंसानु खाइणु पसंदि न कंदो आहे, मतां उहे खणी करे ईंदो। पर हज़रत लुक़मान हकीम वरी बि उहा ज़िबान खणी करे आयो। हज़रत लुक़मान हकीम फरमायो, साईं आहिनि त ॿई ज़िबानूं, पर जेकॾहिं इहा ज़िबान सही ॻाल्हाईंदी, सच ॻाल्हाईंदी, हक़ ॻाल्हाईंदी, भलो ॻाल्हाईंदी, इन सां क़ुरान मजीद जी तिलावत हलंदी, ज़िक्र हलंदो, इस्तिग़फ़ार हलंदो, दुरूद हलंदो, त इहा ज़िबान इंसान खे जन्नत में खणी वेंदी। पर जेकॾहिं इन ज़िबान सां गिला, ग़ीबत, तोहमत ऐं गंद ऐं गार ऐं बुछड़ाई बयान जेकॾहिं थींदी त इहो ज़िबान इंसान खे जहन्नम में वञी करे खणी करे सटींदी। त इहा ज़िबान जी इंसान खे हिफ़ाज़त करणु घुरिजे। हिकिड़ो वाक़ियो मां गुज़िरियल जुमे ते बि अर्ज़ु कयो हो, नबी साईं वटि हिकिड़ो शख़्स अची करे पेश थियो, हे अल्लाह जा रसूल, ॿ औरतूं आहिनि जंहिंखे रोज़े तमामु सख़्तु शिदत सां उनखे तकलीफ़ में विधो आहे, तकलीफ़ में आहिनि, ॿ औरतूं तमामु सख़्तु मुसीबत में आहिनि, रोज़े जी शिदत उन्हनि खां बर्दाश्त नथी थी सघे, अन क़रीब उन्हनि जो मौत अन क़रीब अचण वारो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिया प्याला घुराए करे उन्हनि जे तरफ़ मोकिलिया। नबी साईं फरमायो त उन्हनि ॿिन्हिनि औरतुनि खे चओ त हिननि में उल्टी करनि। जॾहिं उन्हनि ॿिन्हिनि औरतुनि उल्टी कई, उन उल्टी में उन्हनि जे वात मां गोश्त जा लोथड़ा निकिरी करे उन प्याले में अची करे पिया। साहबा बि हैरान थिया, उहे मायूं बि हैरान थिया त असां जॾहिं सुबुह रोज़ो रखियो होसीं त गोश्त त कोन खाधो होसीं, बल्कि जेका आम भाॼी वग़ैरह जेका हूंदी आहे उहा खाधी हुअसीं, बल्कि असां गोश्त त न खाधो होसीं। पोइ पेट मां गोश्त कीअं ॿाहिरि निकिरी करे आयो आहे? नबी साईं वटि उहे प्याला पेश कया विया। ए अल्लाह जा रसूल, हिननि औरतुनि सुबुह जो गोश्त न खाधो सेरी में, हाणे हिननि जे पेट मां गोश्त कीअं निकितो आहे? नबी साईं फरमायो,
त हिननि रोज़े जी हालत में कंहिं ॿिए औरत जी या कंहिं मर्द जी गिला कई आहे। ऐं क़ुर थो फरमाए यग़्तब बअज़ुकुम बअज़ा युहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैतन फकरहतुमूहु। गिला अहिड़ो गुनाह आहे जो इंसान जो भाउ मुअल पियो हुजे ऐं जो गोश्त पटे करे खाए, एतिरो बुरो गिला गुनाह आहे। नबी साईं फरमायो हिन रोज़े जी हालत में हिननि गिला कई आहे। गिला जे करे अल्लाह तबारक व तआला रोज़े जी शिदत हिन जे मथां मुसलत कई आहे, जंहिंजे करे गोश्त जा लोतड़ा हुननि जे पेट मां निकिरी करे प्याले में अची करे पिया आहिनि। त इंसान ॿिए नंबर ते पंहिंजे ज़ुबान जी हिफ़ाज़त करे ऐं टे नंबर ते पंहिंजे कननि जी हिफ़ाज़त करे। इन कननि सां फ़ाशाई खे न ॿुधे, ॿिए जी गिला खे न ॿुधे, गाननि ऐं फिल्मुनि खे न ॾिसे, छो जो अहिड़नि गुनाहनि जे करे जंहिंजे अंदरि बदनज़री हूंदी आहे, औरतूं हूंदियूं आहिनि, साज़ वग़ैरह हूंदो आहे। नबी साईं फरमायो अलगिनाउ युंबितुन निफ़ाक़ फिल माइ कमा युंबितुल माउ ज़र्रा। गानो दिलि जे अंदरि ईअं मुनाफ़िक़त खे पैदा कंदो आहे जीअं पाणी खे पोख खे जीअं पाणी पैदा कंदो आहे। त इंसान टे नंबर ते पंहिंजे कननि जी हिफ़ाज़त करे। चौथे नंबर ते बाक़ी जेके उनजा इज़वा आहिनि, दिलि आहे, दिमाग़ आहे, ऐं दिलि ऐं दिमाग़ सां इहो न सोचे त रमज़ान गुज़रे त फलाणे सां ज़मीन जो फॾो करिणो आहे, फलाणे सां जरेब जो फॾो करिणो आहे, फलाणे सां मिल्क जो फॾो करिणो आहे, फलाणे सां पैसे जो फॾो करिणो आहे, फलाणे सां विरांद करणी आहे, फलाणे खे लठियूं हणियूं आहिनि। त चौथे नंबर ते इंसान पंहिंजे बाक़ी उज़वनि खे बि साबित रखे, बाक़ी उज़वनि जी बि हिफ़ाज़त करे, दिलि ऐं दिमाग़ जी बि हिफ़ाज़त करे। ऐं पंजे नंबर ते हलाल शइ सां रोज़ो रखे, हलाल शइ सां रोज़ो खोले। छह नंबर ते इहो दिलि में इरादो न करे त अलाए रोज़ो क़बूल थियो अलाए न थियो, अलाह में भली उमेद रखे, भलो गुमान रखे। अलाह गफ़ूर रहीम आहे। अलाह उन बुख त ॾिए थो, पर अलाह तबारक व तआला इन जो डबल सवाबु करे ॾिए थो। सवाल पैदा थिए थो त इंसान जे करे अल्लाह तबारक व तआला 70 माण्हुनि खां ज़्यादा प्यार करण वारो आहे, पोइ उहो रब पंहिंजे बाने खे पंहिंजे बाने जी बुख कीअं बर्दाश्त करे थो। हालांकि माउ हूंदी आहे, माउ त माउ हूंदी आहे, माउ पंहिंजे बचे जी बुख बि बर्दाश्त न कंदी आहे, बचे जे मथां उस बि बर्दाश्त न कंदी आहे। माउ जो त को किनारो बि न हूंदो आहे, समुंड ऐं दरिया जा किनारा हूंदा आहिनि, पर माउ जी मुहबत जो, प्यार जो, उल्फत जो को किनारो बि कोन आहे। माउ जॾहिं ॻाल्हाईंदो आहे, माउ जॾहिं ॻाल्हाईंदी आहे, अल्लाह तबारक व तआला जन्नत जा दरवाज़ा खोलाए छॾींदो आहे। माउ जॾहिं मुस्कुराईंदी आहे, हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम रहमतूं खणी करे नाज़िल थींदो आहे। अल्लाह तबारक व तआला माउ जी दिलि में उल्फत वारो, मुहबत वारो जहान आबाद करे छॾियो आहे। माउ त आख़िर माउ हूंदी आहे, उनजे सीने में बचे जो, औलाद जो प्यार ऐं मुहबत हूंदी आहे, उनजे तड़पण वारो जहान बि अलॻि हूंदो आहे। तव्हां कॾहिं कॾहिं इहो ॾिठो ऐं ॿुधो बि हूंदो, जॾहिं उनजी औलाद, जॾहिं उनजो पुटु, चाहे उहो 50 साल जो छो न हुजे, 30 सालनि जो, 70 साल जो छो न हुजे, जॾहिं उनजो औलाद घर खां ॿाहिरि निकिरंदी आहे 70 सालनि जो, 80 सालनि जो, एतिरो होशियारु आहे जो माण्हू उन्हनि जे ॻाल्हियुनि ॿुधण जे लाइ बेताब आहिनि। उहा औलाद एतिरी होशियारु आहे जो माण्हू उनजे इस्तक़बाल में बीही रहनि था, उनजे अकुल वारी ॻाल्हियुनि खे ॿुधण जे लाइ माण्हू बेताब हूंदा आहिनि, उन्हनि जे इस्तक़बाल में माण्हू बीही रहंदा आहिनि। मोतियुनि जहिड़ा अल्फाज़ उहे इंसानु ॻाल्हाईंदो आहे, दानिशगाहनि जे दर्सगाहनि में उनजो इंतज़ारु कयो वेंदो आहे, वॾा वॾा मिठियूं ॻाल्हियूं ॻाल्हाईंदो आहे, अक़ल वारा ॻाल्हियूं ॻाल्हाईंदो आहे। पर जॾहिं इहो बच्चो घर खां ॿाहिरि निकिरंदो आहे त वॾो अक़लमंद, वॾा वॾा माण्हू उन जा ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ बेताब हूंदा आहिनि। पर जॾहिं बच्चो घर खां ॿाहिरि निकिरंदो आहे, पोइ माउ हुनखे चवंदी आहे, पुट रस्तो ख़्याल सां पार कजांइ, रस्ते में ख़्याल सां वञजांइ, सफ़र चङी तरह कजांइ, मुख़्तलिफ़ तरीक़े सां पंहिंजे बचे खे हिदायत कंदी आहे। हालांकि बच्चो हर शइ खां आगाह थियल हूंदो आहे, उनखे हर शइ जी ख़बर हूंदी आहे। बचे जो बेफ़िक्र थी करे चवंदी आहे, बच्चा जॾहिं बि रस्तो पार करे त ख़्याल सां पार कजांइ, रस्ते में ख़्याल सां सफ़र कजांइ, ॿिए पासे ख़्याल सां वञजांइ। मुख़्तलिफ़ तरीक़े सां माउ पंहिंजे बचे खे अल्फाज़ ॾेई करे घर खां रवानो कंदी आहे। हालांकि इहो उहो बच्चो आहे जेको अक़ल वारियूं ॻाल्हियूं कंदो आहे, उनजे माण्हू ॻाल्हियुनि ॿुधण जे लाइ बेताब हूंदा आहिनि, उनजूं ॻाल्हियूं माण्हुनि खे बेसब्री ऐं इंतज़ारु सेखारींदी आहे। माण्हुनि जे इस्तक़बाल जे लाइ जमा थी बीहंदा आहिनि, बीह रहंदा आहिनि। पर उहो पुटु जॾहिं निकिरंदो आहे, माउ इहा लफ़्ज़ ॻाल्हाए करे जॾहिं रवानो कंदी आहे, हालांकि माउ खे बि इहा बख़ूबी ख़बर आहे त बच्चो मुंहिंजो ॿारु कोन आहे, औलाद मुंहिंजो नंढड़ो कोन आहे, हर शइ खे सम्झंदड़ आहे, पर माउ जो त अल्फाज़ ई ॿिया हूंदा आहिनि। पर जॾहिं इहो बच्चो बीमार थींदो आहे, अजीब जहान माउ जो हूंदो आहे। माउ खे बच्चे खे जॾहिं बुख लॻंदी आहे, ॼण माउ खे उहा बुख लॻंदी आहे।
ॿार खे जॾहिं गर्मी थींदी आहे ॼण उहा माउ खे गर्मी थींदी आहे, पर जॾहिं इहो ॿारु बीमार थींदो आहे माउ पंहिंजे दिलि जे मथां पथर रखी करे जॾहिं उनखे डॉक्टर जे तरफ़ वठी वेंदी आहे, डॉक्टर चवंदो आहे त हिन बचे खे सुई बि लॻंदी, हिन बचे खे ज़बरदस्ती गोरी बि पीआरी वेंदी, हिन बचे खे ज़बरदस्ती सां दवा बि पीआरी वेंदी। छा उन माउ जो प्यारु हाणे ख़तमु थी वियो जेका बचे खे निकिरनि महिल पारतूं ॾिए पई त ख़्याल सां वञाए, जंहिंजा उल्फत जा जहान आबाद हा, जेके बचे सां बेइंतिहा मोहबत कंदी हुई, अॼु उहा इन ॻाल्हि ते छो मजबूर थी आहे जो बचे खे लेटाए करे सुई बि हणाए रही आहे, बचे खे लेटाए करे ज़ोरी दवा बि पीआरे रही आहे, बचे खे लेटाए करे ज़ोरी गोरी बि पीआरे रही आहे। छा माउ जी मोहबत ख़तमु थी वई, माउ जी मोहबत वारो जहान ख़तमु थी वियो? बल्कि न, जेका शइ माउ समझदी आहे उहो बच्चो न समझदो आहे। उहा छा शइ हूंदी आहे? माउ खे ख़बर आहे त वक़्ती तौर मुंहिंजो बचड़ो रोईंदो, उनखे तकलीफ़ थींदी, उनखे अज़ियत पहुचंदी, मूंखे बि तकलीफ़ पहुचंदी, पर माउ जॾहिं उन ॿार जे वात में दवा विझंदी आहे, ज़बरदस्ती सुई हणाईंदी आहे, ज़बरदस्ती गोरी खाराईंदी आहे, माउ जी दिलि में इहो ख़्यालु हूंदो आहे जॾहिं इहा सुई वञी करे जे मादे में वञी करे पुॼंदी, जॾहिं गोरी जे मादे में वञी करे पुॼंदी, जॾहिं दवा जे मादे में वञी करे पुॼंदी त मुंहिंजे बचे खे शिफ़ा हासिल थींदी। माउ जी नज़र कौड़ी दवा जे मथां न हूंदी आहे, माउ जी नज़र सुई जे मथां न हूंदी आहे, माउ जी नज़र गोरी जे मथां न हूंदी आहे, माउ जी नज़र उन शिफ़ा जे मथां हूंदी आहे जेका इन कौड़ी दवा जे अंदरि रखियलु आहे, जेका इन सुई जे अंदरि रखियलु आहे। और रब ताला बि 70 माउनि खां ज़्यादा प्यार करण वारो बि शिफ़ा ॾिसणु चाहे थो। उहा कहिड़ी शिफ़ा आहे? उहा गुनाहनि खां परे थियण वारी शिफ़ा आहे, मुत्तक़ी परहेज़गार थियण वारी शिफ़ा आहे, गुनाहनि खां परे थियण वारी शिफ़ा आहे, गुनाहनि वारी बीमारी खां परे थियण वारी शिफ़ा आहे। अल्लाह रोज़ो ॾेई करे बेहयाई खां परे करणु चाहे थो, फाशाई खां परे करणु चाहे थो, गिला ऐं ग़ीबत खां परे करणु चाहे थो, बदनज़री खां परे करणु चाहे थो, ज़बान जी हिफ़ाज़त करणु असांखे सेखारे थो। अल्लाह तबारक व तआला जेको नतीजो इन जे अंदरि रखियो आहे उहो नतीजो तक़वा रखियो आहे, परहेज़गारी रखी आहे, गुनाहनि खां हिफ़ाज़त अल्लाह तबारक व तआला रखी आहे। जेको माउ जो प्यार हूंदो आहे, जेको बचे खे सुई हणणु बर्दाश्त न कंदी आहे, पर माउ सम्झी वेंदी आहे त जेसिताईं इहा सुई न लॻंदी, जेसिताईं इहो बच्चो कौड़ी दवा न पीअंदो शफ़ा न थींदी। अल्लाह तबारक व तआला बि फरमायो जेसिताईं बानो कौड़ो रोज़ो नथो रखे, पंहिंजे ज़बान खे ख़ामोश नथो करे, पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ खे अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर वक़फ़ नथो करे, तेसिताईं हिनखे तक़वा ऐं परहेज़गारी हासिल नथी थी सघे, तेसिताईं हिनखे गुनाहनि वारी बीमारी परे नथी थी सघे। सो अल्लाह तबारक व तआला बि इन शइ जे अंदरि इहा तक़वा ऐं परहेज़गारी रखी आहे, पंहिंजे ॿारनि खे गुनाहनि खां पाक करणु चाहे थो। ज़ाहिर आहे इंसान जॾहिं रोज़े जी हालत में हूंदो आहे, बदनज़री खां बि पाण खे बचाईंदो आहे, ज़बान जी बि हिफ़ाज़त कंदो आहे, कननि जी बि हिफ़ाज़त कंदो आहे, ज़िना ॾे बि उनजो ख़्यालु न वेंदो आहे, शहवत जे तरफ़ बि उनजो ख़्यालु न वेंदो आहे, हर लिहाज़ सां उनजे जिस्म जी हिफ़ाज़त थी वेंदी आहे, पूरे जिस्म जी उनजी हिफ़ाज़त थी वेंदी आहे। हथ सां कंहिंसां विड़ांद न कंदो, पेर खणी करे कंहिंजे वञी करे हक़ खसण जी तरफ़ न वेंदो। यानी अल्लाह तबारक व तआला इन इंसान खे रोज़े जे ज़रिए सां पाक करणु चाहे थो। इंसान खे घुर्जे तो रोज़ा रखे, ये एडी वॾी नेमत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का साहबा इकराम रिवायत भी फरमाई आहे, नबी साईं फरमाए क़ाल मन अफ़तर यौमन मिन रमज़ान मिन गैर रुख़सतिही नबी साईं फरमायो जेको रमज़ानुल मुबारक जो हिकिड़ो रोज़ो इफ़्तार करे थो, जाणी वाणी छॾे ॾिए थो, वला मरज़िन लम यकज़े जंहिंखे को मर्ज़ बि कोन आहे, को शरई उज़ुर बि कोन आहे, सौ मुद्दार कुल्लुहु व इन सामहु नबी साईं फरमायो सॼी ज़िंदगी रोज़ा रखंदो अचे, सॼी ज़िंदगी रोज़ा रखंदो अचे, 11 महीना रोज़ा रखंदो अचे, पर रमज़ानुल मुबारक जे हिकिड़े रोज़े जी उहो रोज़ो बराबरि न थी सघंदा। एतिरो वॾो अल्लाह तबारक व तआला हिन रोज़े जी फज़ीलत कई आहे। सो इंसान खे घुर्जे निमाज़ जी बि पाबंदी करे, बा जमात निमाज़ सां पाबंद थी करे रहे। घणा मुसलमान रोज़ो रखंदा या त निमाज़ न पढ़ंदा, पर जेकॾहिं निमाज़ पढ़ंदा त या त तकड़ में पढ़ी करे अल्लाह जे मथां थोरो करे हलिया वेंदा, कुकड़ वारा ठूंगा हणी करे हलिया वेंदा। अल्लाह तबारक व तआला खे तुंहिंजी अहिड़ी निमाज़ जी कहिड़ी ज़रूरत आहे जो ॿ ठूंगा हणी करे तकड़ में न तो सुभान रब्बियल आला चङी तरह पढ़े थो, न सुभान रब्बियल अज़ीम चङी तरह पढ़े थो, न अलहम्दो तूं चङी तरह पढ़े थो, न तैयात ऐं दुरूद तूं पढ़े थो। अहिड़ी निमाज़ जी अल्लाह खे कहिड़ी ज़रूरत आहे? छा अल्लाह जी कुदरत में इज़ाफ़ो थी वेंदो? छा अल्लाह तबारक व तआला जी मिल्कियत में इज़ाफ़ो थी वेंदो? काई ज़रूरत कोन आहे अल्लाह तबारक व तआला जी अहिड़ी निमाज़ खे जेका तूं पढ़ी रहियो आहीं। निमाज़ बा जमात निमाज़ हुजे, मुसलमान
रिज़्क़ जी लालच में, पैसे जी लालच में हिकिड़ो मुल्क छॾे करे ॿिए मुल्क जे तरफ़ वेंदो आहे, हिकिड़ो इलाइक़ो छॾे करे ॿिए इलाइक़े जे तरफ़ वेंदो आहे, हीउ इलाइक़ो छॾे करे कराची जे तरफ़ वेंदो आहे, पिशावर ऐं हैदराबाद जे तरफ़ वेंदो आहे, सऊदी कमाइण जे तरफ़ वेंदो आहे, त उते कमाई ज़्यादा आहे, नफ़ो ज़्यादा आहे, ख़र्चो घटि आहे। पर निमाज़ लाइ घर छॾे करे तूं मस्जिद में नथो अची, जंहिंजे लाइ नबी साईं फरमायो अकेली हिकिड़ी निमाज़ तूं पढ़े ऐं जमात सां निमाज़ पढ़ण जो सवाबु एतिरो आहे ॼण तूं 27 निमाज़ूं पढ़ियूं आहिनि। पोइ इंसान खे इन्हनि नेकी जे अमलनि जी छो न अहमियत जी ख़बर पवे थी? छो मुसलमान नबी जी सीरत खां परे आहे? छो निमाज़ खां परे आहे? छो रोज़ो नथो रखे? रोज़ो रखे थो त पोइ इहे बुछड़ीअ वारा अमल छो करे थो? खोड़ सारा अहिड़ा रोज़ेदार बेरोज़ाइत आहिनि जेके ईअं घुमंदा वतन था ॼण त जीअं ढोर खाईंदो वतंदो आहे। मुसलमानो, तव्हां में ऐं ढोर में को फ़र्क़ु कोन आहे। मां नथो चवां, सूरत फुरक़ान जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमायो जेके गुमराह आहिनि, जेके नेकी जे रस्ते खां परे आहिनि, न खाइण खां बाद में शुक्रियो अदा करनि था, न अल्लाह तबारक व तआला जी इबादत था करनि। क़ुरान तो फरमाए उलाइका कल अनआम, इहे मिसल जानवरनि ऐं ढोरनि जे अथव जेके ढोरनि वांगुरु खाईंदा ऐं पीअंदा वतन था। न पोइ जानवरनि खे का इबादत मथां मुयसर इबादत उन्हनि जे मथां का लाज़िम आहे, न उन्हनि जे मथां निमाज़ आहे, न उन्हनि जे मथां ज़कात ऐं रोज़ो आहे, न उन्हनि जे मथां को शुक्रानो आहे। पर पोइ बि वरी बि पखी शुक्र कंदा आहिनि, इंसान जे अंदरि शुक्रानो कोन आहे। पोइ तुंहिंजे जानवरनि जे अंदरि को फ़र्क़ु बि नथो रहे। इहा इबादत अल्लाह तबारक व तआला तोखे मूंखे ॾिनी आहे। सजदे जी तौफ़ीक़ बि अल्लाह तबारक व तआला तोखे मूंखे ॾिनी आहे। सजदो वॾी शइ आहे जेको शैतान खे बि नसीब न थियो, जेको घणनि माण्हुनि खे नसीब न थियो, जेको अबू लहब ऐं अबू जहल खे बि नसीब न थियो। कलमो तोखे मूंखे नसीब थियो आहे। इन कलमे जो क़दुरु कर। इन कलमे खां बाद में निमाज़ खे बि छॾे ॾे, रोज़े जो मुनकिर बि थियणु छॾे ॾे, रोज़े खे क़ज़ा करण बि छॾे ॾे, ज़कात जो मुनकिर भी न थी, हज जो मुनकिर भी न थी, कुरान मजीद जी तिलावत भी कर, इस्तिग़फ़ार भी पढ़, दुरूद भी पढ़। तू ऐं मां त छा आहियूं? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, रियाज़ुस सालिहीन जे अंदरि हदीस आहे त मां हर रोज़ मां पैगंबर थी करे, सैयदुल अंबिया पैगंबर थी करे, ख़ातमुल अंबिया पैगंबर थी करे मां उहो नबी आहियां जंहिं मेराज वारी राति मुंहिंजे पोयां 1.25 लख पैगंबर निमाज़ पढ़ी आहे। पर मां नबी थी करे बि 100 दफ़ा अल्लाह खां तौबा करे माफ़ी घुरंदो आहियां। तो तू ऐं मां छो नथा इस्तिग़फ़ार कयूं? रोज़े जी हालत में इस्तिग़फ़ार भी कयो, दुरूद शरीफ़ भी पढ़ो, जेको कुझु तव्हांखे नेकी जो अमल अचे थो उहो कयो। नथो अचे त तव्हांजी हयाती आहे, ज़िंदगी आहे, सिहत आहे, सिखी वठो। तव्हांखे अल्लाह तबारक व तआला मौक़ो ॾिनो आहे। इहो कलमो न क़बर वारो सिखी सघे थो, न रोज़ो रखी सघे थो, न निमाज़ पढ़ी सघे थो, न क़ुरान मजीद जी तिलावत करे सघे थो, न क़ुरान मजीद जी ज़ियारत करे सघे थो। क़ुरान तुंहिंजे मुंहिंजे दरमियान मौजूदु आहे। क़ुरान पढ़ी नथो सघे, क़ुरान जी ज़ियारत कर, क़ुरान मजीद खे चुमियूं ॾे, क़ुरान मजीद जी मोहब्बत पंहिंजे दिलि में आण। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला अमल साले करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला ईमान साले करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी तौहीद जे मथां असांखे क़ाइमु रखे, ईमान सां ख़ातमु बिल ख़ैर फ़रमाए। ऐं अल्लाह तबारक व तआला सुन्नत रसूल जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए।